साथियों अस्सलाम वालेकुम। हक मौजूद GSN सिंध समेत पूरी दुनिया के नौजवानों से मुखातिब आहियूं। कीअं असांजो जेको नौजवान आहे जो क़दर ॻाल्हाइण जो सबबु आहे त अॼु जो जेको असांजो सिंध जो नौजवान आहे उहो माली हवाले सां पोइते आहे। नौजवान जेको वेठो आहे जेको सोशल मीडिया इस्तेमालु करे थो, पोइ उनजे खीसे में पैसो कोन्हे ॻाल्हायूं वञे था उहे नौजवान सोशल मीडिया मां कमाई जो तरीक़ो कीअं बणाइनि, माना पंहिंजो ज़ाती ख़र्च कीअं कढनि। उन ॿ टे सादा मिसाल जेके तव्हां सां पंजाब जा नौजवान आहिनि उहे 3-3, 4-4, 5-5 लख रुपया यूट्यूब में कमाईंदा आहिनि। असांजा सिंधी नौजवान आहिनि जेके सुबुह खां शाम ताईं फेसबुक ते सॼो ॾींहुं पंहिंजी तस्वीरूं कंदा, चेयरमैन खे गारियूं ॾींदा, जो कम जी ॻाल्हि न टिकटॉक ते पराए आवाज़नि जे पंहिंजो बूथ ठाहे मोकिले छॾींदा। मक़सदु ई कुझु कोन। साबित थो थिए त अॼु जो नौजवान यूट्यूब समेत जेका टेक्नोलॉजी आहे उन मां पंहिंजी अर्निंग कमाए पंहिंजे पाण लाइ पंहिंजो ख़र्च करे सघे थो ऐं कढी सघे थो। उन हिकिड़ो मिसाल आहे, सादो आहे, जेको सवलो तव्हांजे सम्झण लाइ रखूं था। उहो हे आहे, पैसो तव्हां विञाए सघो था हाणे दौर में, टाइम न विञायो। तव्हां जंहिं जॻह ते हाणे ज़िंदगी गुज़ारियो था, तव्हांखे महसूसु थिए त मुंहिंजी जेका ज़िंदगी आउं गुज़ारींदी आहे कम ई न आहे, मूंखां फलाणे खे माण्हू नौजवान आहे गाॾी आहे, 2 मोबाइल ईंदसि, फलाणी शइ ईंदसि, फलाणी शइ ईंदसि। इहे सभु शयूं पर हक़ीक़त में जेकॾहिं तव्हां पंहिंजी ज़िंदगी खां पोइ ते नज़र फेरायो त तव्हां जेका ज़िंदगी हाणे जियो था, तव्हां जहिड़ी ज़िंदगी जीअण जे लाइ लख ऐं करोड़ माण्हू कोशिशि में आहिनि त असां अहिड़ी ज़िंदगी जियूं। तव्हां जन्नत में ज़िंदगी जियो था, तव्हां पाण खां पोइ ते रखो। तव्हां जहिड़ी बि जॻह ते जहिड़े बि शहर में ठाहियो, माण्हुनि खे मानी खाइण कान आहे, रोडनि जे रस्तनि ते सुम्हनि था, कपिड़ा पाइण खां कोन्हनि, कचहरी लाइ दोस्त कोन्हनि के, माण्हू परेशान आहे, ख़ुदकशियूं करे था छॾनि माण्हू। उन्हनि जी भेट में तव्हां जन्नत वारी ज़िंदगी था गुज़ारियो ऐं दुरुस्त था गुज़ारियो। तव्हां ऑलरेडी कामयाब माण्हू आहियो, रुगो पंहिंजो पाण ते नज़र विझो। तव्हां कामयाब आहियो, पंहिंजो पाण ते नज़र विझो त पंहिंजो पाण खे अॻियां अञा कीअं बहितर कामयाब कजे, उन लाइ हिकिड़ो नंढड़ो ख़ाको आहे। जेके बि मुंहिंजो वीडियो जंहिं बि माण्हू ते आवाज़ पहुचे थो उहो नौजवान आहे जेको सोशल मीडिया इस्तेमालु करे थो, वॾी उमिरि जो माण्हू आहे, जहिड़ो बि आहे, जेकॾहिं सोशल मीडिया इस्तेमालु करे थो उन मां हिकिड़ो तरीक़ो ठाहे उन मां फ़ाइदो वठे। उहो कहिड़ो? तव्हां यूट्यूब जा चैनल ठाहे छॾियो। जेको बि नौजवान आहे उहो यूट्यूब जो चैनल ठाहे छॾे, पंहिंजे ॻोठ में जेके बि कम अथसि, ॻोठ जो चङो मुड़ुसु आहे, ॿियो आहे, टियों आहे, चर्चा था कनि, कहाणियूं था ॿुधाइनि, ॻाल्हियूं था ॿुधाइनि, बाग़ भला आहिनि, तव्हां ज़मीन भली आहे, उनखे कीअं दुरुस्त था करियो, इहे वीडियो ठाहींदा, यूट्यूब ते फिटी कंदा, जो वक़्तु ऐं हालतूं गुज़रंदा। मिसाल था रखूं न, सो थो तव्हांखे इहो अर्निंग ॾींदो। कीअं? दुनिया जा सुधरियल मुल्कनि जा माण्हू 10 सालनि खां पोइ छा आहे करणो इहो अॼु तय कंदा आहिनि। मिसाल तौरु तव्हां सभु माण्हू आहियो न जेके मुंहिंजो आवाज़ ॿुधो था, इन सभिनी कोशिशि हूंदी। तव्हांखे हिकिड़ो मां सवाल थो करियां त 10 सालनि खां पोइ ते तव्हां मां कहिड़ो माण्हू आहे जेको लाख रुपया महीनो कमाइण चाहे थो? तव्हां सभु चवंदो। हाणे जॾहिं 10 सालनि खां पोइ हर नौजवान जेको आवाज़ ॿुधे थो उनखे लाख रुपया महीनो कमाइणो आहे, त उन लाइ हिकिड़ो तरीक़ो आहे, उनखे टाइम ॾियणो पवंदुसि थोरो। सोशल मीडिया समेत जेके बि वेबसाइट आहिनि उन्हनि ते तव्हां जिन ते आहियो, यूट्यूब ते अकाउंट ठाहियो, पंहिंजे अंदर में तव्हांजे वजूद में जेका एनर्जी आहे, जेका जंहिंमें तव्हां हक़ीक़त तरह कामयाब आहियो, उन जी एनर्जी खे ज़ाहिर करियो। सोशल मीडिया उन यूट्यूब ते तव्हां उहे वीडियोस ठाहे रखंदा वञो, वक़्तु हालतूं गुज़रंदा, कयो त हूअं बि कुझु कोन था न। इहो हिकिड़ो पासो आहे त दुनिया में सॼी जा माण्हू इन तां अर्निंग कंदा, पैसा कमाईंदा, सवलो तरीक़ो आहे। इहे जेके बहितरीन शयूं फेसबुक ते उछलायो था, यूट्यूब ते उछलायो, वक़्तु ऐं हालतूं तव्हांखे फ़ाइदो ॾींदियूं। मूंखे यकीन आहे तव्हां इहो कमु करणु शुरू करियो। जेके पढ़ियल लिखियल नौजवान उन में एडिटिंग करियो, दुरुस्तगियूं आणियो, खोड़ सतरा मिसाल आहिनि। यूट्यूब ते सभु शयूं सचियूं कोन हूंदियूं, अलाए केतिरा कूड़ हूंदा आहिनि, ठगी हूंदी आहे, पर उन मां पैसो कमाईंदा आहिनि नौजवान, उन मां फ़ाइदो वठंदा आहिनि। ज़ाती ज़िंदगी में कहिड़ो बि कमु करियो था, दुकान अथव, वापारु अथव, सैलून अथव, जेको बि उहो करियो, बचियल टाइम हुनखे ॾियो ऐं उन मां फ़ाइदे वठण जी कोशिशि करियो। मूंखे यकीन आहे तव्हां 10 सालनि खां पोइ उन मां खोड़ सादरा फ़ाइदा वठी सघो था ऐं खोड़ सादरा नौजवान फ़ाइदा वठनि था। पंजाब जो नौजवान तव्हां यूट्यूब खे सर्च कंदो, अलाए केतिरा नौजवान जेके रखनि छा था, तव्हांखे सम्झ में न मक़सदु छा आहे ॻाल्हि जो, पर पैसा था कमाइनि, अर्निंग थी थिए, घर था हलनि, नौजवान बहितर ज़िंदगी था गुज़ारनि। जेको असांजो नौजवान व्हाट्सअप इस्तेमालु थो करे, टिकटॉक इस्तेमालु थो करे, फेसबुक इस्तेमालु थो करे, उन लाइ सवाल आहे त पंहिंजी एनर्जी इन ते न विञायो, यूट्यूब ते अचो ऐं सुठनि दोस्तनि सां मिलो, उन्हनि सुठा जेके माण्हू तव्हांजे नज़र में आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल रखो, उनखे फिटी कंदा रहो। तव्हांखे वक़्तु ऐं हालतुनि सां इहा अर्निंग ॾींदी जेका तव्हांजे कम जी हूंदी ऐं तव्हां पंहिंजी ज़िंदगी दुरुस्त करे सघो था। असांजो वीडियो वणेव त असांजो यूट्यूब चैनल अरडो तरादी खे सब्सक्राइब कजो ऐं बेल जे लाइक बटन खे बि दबाइजो, त जीअं अॻिले वीडियो जो नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचाए सघूं। तव्हां सां ॻाल्हाईंदासूं ऐं तव्हांखे दुरुस्त करण जी कोशिशि कंदासूं त दुरुस्त कीअं थिए। सिंध जो जेको नौजवान आहे, खोड़ सदरा सॼी दुनिया में रहंदड़ माण्हू सिंध जो नौजवान लाइ सोचंदा ऐं चाहिनि था, उहे राब्ते में आहिनि, त हिननि माण्हुनि खे सम्झायो त हिन मां अर्निंग थिए थी, दुनिया जा माण्हू हिन मां फ़ाइदो था वठनि। सिंध जो नौजवान छो नथो वठे, हुनखे वठणु खपे। हयाती रही त पाण मिलंदासूं। हक़ मौजूद GSN।